शहीद रानी जो ख्वाब खुशहाल पाकिस्तान। लाइव स्टॉक डिपार्टमेंट भाग्यन जी खुशहाली लाइ सरगर्म अमल। अचोत गॾिजी खीर ऐं गोश्त की पैदावार के सिंध में हथी वठायूं ऐं हुकूमती मनसूबनि मां भरपूर फ़ाइदो हासिल कयूं। एग्रीकल्चर सेक्टर प्रोग्राम लोन टू मुजीब सिंध के 5 ज़िलनि मीरपुर ख़ास, थरपारकर, सांगड़, नौशरो फिरोज़ ऐं दादू के 29 तालुक़नि में चौपाई माल के इलाज मुआलजे लाइ मॉडल अस्पतालों ऐं मोबाइल यूनिटुनि जूं सहूलियतूं। लाइव स्टॉक खाते के माहिरनि सां लह विचड़ करे चौपाई माल बाबत सलाह मशवरा वठी जानवरनि के साइंसी बुनियादनि ते पाले उन्हनि जी पैदावार में इजाफ़ो कयो ऐं वधीक मुनाफ़ो कमायो। खाते तरफां मर्द तोड़े औरत मालबंदन के माल की पालना जूं सहूलियतूं मौजूद आहिनि, जिनमें भाग्यन के जानवरनि की सार संभाल, खाद खुराक, पैदावारी नस्लनि की चूंड, बीमारियुनि खां बचा ऐं इलाज, AI यानी हथरादू तौर जानवरनि जा नस्ल वधाइण ऐं उन्हनि जा फ़ाइदा। चौपाई माल की भलाई वारो खातो हुकूमत सिंध।